अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल अथव? ख़ुशि आहियो? उमेद कयां थो तव्हां बिल्कुलु ठीकु हूंदो। मां आहियां अली रज़ा मैसर, तव्हां ॾिसी रहियो अली रज़ा ऑफिशियल यूट्यूब चैनल। अॼु हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो हिकु नई फिल्म सिनटीअ जी रिकॉर्डिंग थिए पई, उन फिल्म जे बारे में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां त हीअ कहिड़े हिसाब सां फिल्म लिखी वई आहे, कहिड़ी स्टोरी आहे, या हिन फिल्म में कहिड़ा कहिड़ा अदाकार कमु कनि पिया, या हिन फिल्म जो नालो छा आहे, हिन फिल्म जा डायरेक्टर केरु आहे, या हीअ फिल्म कॾहिं हलाई वेंदी, अॼु सभु कुझु हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां। पर दोस्तो, हिकु असांजी रिक्वेस्ट आहे, जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते पहिरियों चकर नवां आया आहियो त अली रज़ा ऑफिशियल यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो, शेयर कयो ऐं लाइक कयो ऐं कमेंट कयो। सभिनी दोस्तनि जी महिरबानी थींदी, लख थोरा थींदा। हलूं था वीडियो जी तरह। दोस्तो, हीअ वीडियो फुल ॾिसंदा। हिकु नई फिल्म सिनटीअ जी तेज़ीअ सां उनजी रिकॉर्डिंग जारी आहे ऐं तमामु हिकु एक्शनी फिल्म आहे ऐं प्यार जी बि कहाणी आहे ऐं हिन में शादीअ जा प्रोग्राम बि आहिनि ऐं डांस जा प्रोग्राम बि रखिया विया आहिनि ऐं हिकु तमामु बहितरीनु फिल्म आहे। दोस्तो, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन फिल्म जी रिकॉर्डिंग खैरपुर, सखर, कराची, अकरकी चौधरी, खैरपुर, मीरस, सखर, शिकारपुर, इन्हनि शहरनि में हिन फिल्म जी रिकॉर्डिंग तेज़ीअ सां जारी आहे। दोस्तो, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन फिल्म में जेका अदाकार कास्ट कया विया आहिनि, सिंध जो बहितरीनु अदाकार बिलावल खोखर जेको हिन फिल्म में कमु कंदो, ऐं ज़ुल्फ़कार बुर्दी, शमा मंगी, ज़फ़र खोखर, इन खां अलावा रमशा शहज़ादी बि हिन फिल्म में कास्ट कई वई आहे ऐं जेकी बहितरीनु अदाकार आहे। ऐं निसार शाह बि हिन फिल्म में कास्ट कयो आहे, उहो बि तव्हांखे हिन फिल्म में नज़र ईंदो। ऐं ज़ुल्फ़कार बुर्दी, एस भट्टीअ खे बि कास्ट कयो वियो आहे, उहो बि तव्हांखे नज़र ईंदो। असमा भुट्टो बहितरीनु अदाकार आहे, उहा बि तव्हांखे फिल्म में नज़र ईंदी। दोस्तो, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अब्बास गुल ओडाणो, निसार शाह, ज़ुल्फ़कार बुर्दी, इन खां अलावा बहितरीनु अदाकार तव्हांखे हिन फिल्म में नज़र ईंदा। ऐं हिन फिल्म जो नालो आहे अला मालिक। अला मालिक हिन फिल्म जो नालो आहे ऐं हिन फिल्म जो डायरेक्टर आहे सन टीवीअ जो जेको मालिक आहे, उहो ई आहे हिन फिल्म जो डायरेक्टर। ऐं दोस्तो, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीअ फिल्म ईद खां हिकु ॾींहुं अवल तव्हांखे ॾिसण में ईंदी सन टीवीअ ते। जेको सन टीवीअ जो पंहिंजो चैनल आहे, उन चैनल ते तव्हांखे ॾिसण में नज़र ईंदी ऐं तमामु जल्द तव्हां हीअ फिल्म ॾिसण में ईंदी। बाक़ी हिन फिल्म जी रिकॉर्डिंग तेज़ी सां जारी आहे। अॼोको वीडियो तव्हांखे पसंदि अचे त लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं सब्सक्राइब करणु विसारींदा। जेत ॾींदा अली रज़ा मैसर खे इजाज़त। सभिनी दोस्तनि जी महिरबानी। थैंक